खान फ़क़ीर। शहर टंडो अलाहयार खां अटकल 15 किलोमीटर अॻिते मशहूर व मारूफ़ ॻोठ मिसण नंढी में एक सोढ़ी घिटी में मौजूद ही मुक़बरो लाल खान फ़क़ीर जे मुक़बरे जे नाले सां ॼातो सुञातो वञे थो। साईं मोहम्मद हनीफ़ जरवार साहब पंहिंजी किताब सलाह सचाई जा में लिखनि था त हिन बुज़ुर्ग जो नालो लाल खान हो। पाण कच्छ तरफ़ जो रहवासी ऐं ज़ात जो लांगा हो। लाल फ़क़ीर झोक दरगाह वारनि जो वॾो अक़ीदतमंद जितां खेसि फैज़ मिलियो ऐं पाण सूफ़ी लाल खान जे नाले सां मशहूरु थियो। ॻोठ मिसण नंढी जा लगारी झोक वारी दरगाह जा मुरीद हुआ जेके झोक ते ईंदा वेंदा हुआ। झोक में संदन तारुफ़ लाल फ़क़ीर सां थियो। अब्दुल्ला खान लगारी हिन दरवेश खे दावत ॾेई आयो। हीउ दरवेश नंढी मिसण आयो। हिते अचण खां पोइ फ़क़ीर खे रूहानी सुकून मिलियो। पाण हिते रहण जो फ़ैसिलो कयऊं। अब्दुल्ला खान लगारी फ़क़ीर साहब खे रहण लाइ ज़मीन जो टुकड़ो ॾिनो जिते फ़क़ीर हिकु कचो खूह बि खोटायो जिते मुसाफ़िर अची सुख जो साह खणंदा हुआ। हीउ दरवेश ॾींहुं राति अल्लाह जी इबादत में मसरूफ़ हूंदो हो। पाण सफ़ेद सदरी शलवार ऐं टोपी पाईंदा हुआ। हिन बुज़ुर्ग जो विसाल 1275 हिजरी मुताबिक़ 1857 में थियो। फ़क़ीर खे नंढी मिसण में दफ़नायो वियो। दरवेश जी विसाल खां पोइ ॻोठ में मखी नाले वाणियो लोहाणो रहंदो हो जेको औलाद लाइ सिकायल हो। जंहिं बास बासी त औलाद थींदो त बुज़ुर्ग साहब ते कुबो जोड़ाईंदुसि। पोइ मिसण जे हिंदुअनि गॾिजी बुज़ुर्ग जो कुबो जोड़ियो ऐं खूह बि पको करायो। उहे हिंदू बि झोक वारनि जा मुरीद हुआ। हिन दरगाह ते हर साल वॾो मेलो लॻंदो हो जेको 1988 वारे मार्शला खां पोइ लॻणु बंदि थी वियो।